हेलो स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। अज पाण पढ़ंदासीं एडिशन ऑफ पोलिनोमियल्स। ठीक है, एडिशन ऑफ पोलिनोमियल्स बाय वर्टिकल मेथड। तो वर्टिकल मेथड से पाण पोलिनोमियल्स के एड कराईंदासीं। लास्ट वीडियो में पाण पढ़ियोसीं पोलिनोमियल्स छा आहिनि, डिग्री ऑफ पोलिनोमियल्स छा आहे, हिन वीडियो में पाण पढ़ंदासीं एडिशन ऑफ पोलिनोमियल्स बाय वर्टिकल मेथड। वर्टिकल मेथड से पाण एडिशन पढ़ंदासीं। ठीक है, तो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त अलजेब्रा में तव्हां एडिशन कीअं कराईंदा आहियो। जॾहिं मां तव्हां वटि फॉर एग्जाम्पल 3x स्क्वायर प्लस 5y स्क्वायर प्लस 3y प्लस 3x। ठीक है, तो हिकिड़ी पाण वटि पोलिनोमियल्स आहे। हिन में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए वठूं त तव्हां एडिशन अलजेब्रा जी कीअं कराईंदा आहियो। एडिशन तव्हांजी अलजेब्रा जी जॾहिं थींदी जॾहिं हिकिड़ो तव्हां वटि वेरिएबल सेम हुजे ऐं ॿियो सेम हुजे, तव्हां वटि पावर सेम हुजे। वेरिएबल्स एंड पावर सेम हूंदा जॾहिं तव्हां वटि एडिशन थींदी अलजेब्रा में। त हिते ॾिसो तव्हां वटि हिकिड़ो प्योर 3x स्क्वायर प्लस 5y स्क्वायर। तो हिते ॾिसो, हिते तव्हां वटि वेरिएबल हिन जो x पियो आहे ऐं हिन जो बि x पियो आहे। ठीक है, वेरिएबल ॿिन्ही जा सेम पिया आहिनि, कोफिशिएंट्स बि सेम पिया आहिनि, पर हिननि जा जेके पावर्स आहिनि इहे डिफरेंस आहिनि। पावर्स डिफरेंट आहिनि त पाण एडिशन नथा कराए सघूं। ठीक, त हिकिड़ो तव्हां वटि वेरिएबल्स एंड पावर सेम हूंदा जॾहिं तव्हां वटि एडिशन थींदी। त हीअ तव्हां वटि रक़म पई आहे 3x स्क्वायर ऐं हीअ तव्हां वटि 3x, त हीअ एड नथो थी सघे। ॿी आहे पाण वटि 5y स्क्वायर ऐं ॿियो पाण वटि 3y, त हीअ एड नथा थी सघनि। वेरिएबल्स ऐं पावर सेम हूंदा जॾहिं एड थींदा। त पाण वटि हिकिड़ो पोलिनोमियल्स पिया आहिनि, हिनखे पाण एड कराईंदा 2x प्लस 3y एंड 3x स्क्वायर प्लस 1 एंड 5x प्लस 8y प्लस 10x स्क्वायर प्लस 10। हिनखे पाण एड कराईंदा। कीअं कराईंदासीं? वर्टिकल मेथड सां। त पाण सभ खां पहिरीं जेको पाण फर्स्ट आवर पोलिनोमियल आहे हुनखे लिखंदासीं। त सॉल्यूशन फर्स्ट आवर पोलिनोमियल छा आहे? पाण वटि 2x प्लस 3y प्लस 3x स्क्वायर एंड प्लस 1। ये पाण फर्स्ट आवर पोलिनोमियल। हाँ पाण वटि सेकेंड आवर पोलिनोमियल छा आहे? 5x प्लस 8y प्लस 10x स्क्वायर एंड प्लस 10। तो हाँ पाण सेकेंड आवर पोलिनोमियल्स में ॾिसंदासीं जॾहिं पाण वटि फर्स्ट में पाण छा 2x पियो आहे, त सेकेंड आवर में छा ॾिसंदासीं जिथे पाण वटि x पावर 1 आहे हुनखे पाण ॾिसंदासीं। x पावर 1 ही पियो आहे 5x पावर 1, त हिनखे पाण 2x जे हेठियां रखंदासीं। त 5x पावर, ठीक है, 5x पाण हिते लिखियोसीं। वरी पाण वटि नेक्स्ट आहे पाण वटि 8y। हाँ पाण हिन में ॾिसंदासीं y किथे आहे, सिर्फ़ु y पावर 1 हिते पई आहे, त हिन जे हेठियां पाण 8y लिखंदासीं। ठीक, त वरी नेक्स्ट पाण ॾिसंदासीं हिते पियो आहे 10x स्क्वायर। त हिते ॾिसंदासीं 10x स्क्वायर किथे पियो आहे, x स्क्वायर किथे पियो आहे, x स्क्वायर ही पियो आहे, त x स्क्वायर जे हेठि लिखी छॾियोसीं पाण x स्क्वायर। हाँ पाण ॾिसंदासीं लास्ट में पाण वटि कॉन्स्टेंट। त हिन नेक्स्ट में ॾिसंदासीं पाण हिते कॉन्स्टेंट किथे आहे, कॉन्स्टेंट पाण वटि 10 पियो आहे, त 10 हिते लिखी छॾियोसीं। हाँ सिंपल हिनखे पाण एड कराईंदासीं। साॻी एडिशन आहे जेका पाण वटि अर्थमेटिक में पढ़ी आहे। ठीक, त हिते पाण वटि 1 आहे, हिते 10 हिकु घणा थींदा पाण वटि 11 थी वेंदा हलिया। वरी हिते 10 घणा थींदा हलिया पाण वटि 13 थी वेंदा हलिया। 13x स्क्वायर थी वेंदा हलिया, प्लस जा 13 आहिनि। वरी पाण वटि 3 एंड 8, 3 ऐं 8 घणा थींदा, 3y ऐं 8y घणा थींदा पाण वटि 11y थींदा हलिया, प्लस जा 11y ईंदा। ऐं नेक्स्ट आहे पाण वटि 2x ऐं 5x घणा थींदा, 2x 2 ऐं 5 घणा थींदा 7, त 7x थी विया। हीअ आहे पंहिंजो एडिशन ऑफ पोलिनोमियल्स।